लाड़काणे जे फिफड़न जी बीमारी में मुब्तला नौजवान सजाद बबर जे वारसन संदस सरकारी खर्च ते इलाज करण जी अपील कई है। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे नौजवान सजाद बबर जे भाउ ॿुधायो त संदस भाउ खे फिफड़न जी बीमारी है, जंहिंजो कराची में ऑपरेशन करायो पोइ बि फर्क न आहे पियो। हुननि चयो त डॉक्टरनि सजाद जी तबियत बाबति परॾे मां इलाज जो मशवरो ॾिनो आहे, जेको महांगो आहे। दोस्तों, ये मुझो भाउ सजाद हुसैन बबर मुसलसिल 7 सालन खां इन जी तबियत नासाद आहे। असीं लाड़काणे खां वठी कराची ताईं डॉक्टरनि वटि भॼी बीठा आहियूं ऐं हुते कराची लियाकत नेशनल अस्पताल में हुते दाख़िल हो। हुते लियाकत नेशनल अस्पताल में हिन जो जेको आहे ऑपरेशन बि कई वई आहे। लिहाज़ा हुन जी रिज़ल्ट असांखे कुझु बि न मिली आहे। असीं हाणे उहे डॉक्टर चवंदा त ॿाहिरि मुल्क खणी वञो। जेकी बि वॾा मोतबर आहिनि ॿुधो था, असांजी मदद कयो, ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो पुटु। असांजो गुलाब जो गुल खट ते सुम्हियो पियो, असांजो अंदरि सड़ी विया पई। मां जो मां नानी आहियां, कुराड़ी मरण ते मुंहिंजा ॾींहं अलाह जॾहिं खुटाया हली त अंदरि सड़ी वियो आहे बछड़ा। असांजी मदद कयो ख़ुदा वास्ते। नौजवान सजाद बबर जी अमड़ नीर वाहींदे अपील कई त सदस पुट जो इलाज कराए हयाती बचाई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।